बुधो मसलो तो समझाया बुधो मुफ्ती बैठा है मुफ्ती ने मौजूदगी में मसलो तो समझाया मैं नजर खैर हुजे खैरात हुजे नजर हुजे न्याज हुजे यारी हुजे बारी हुजे उर्स हुजे सब कुछ जायज है। कुछ चाहिए मुफ्ती साहब तवज्जो खपे शुमर खान अंगारो खान अरबा खान खमीसो खान जुम्मो खान उर्स खान बुधो तवज्जो सा खैर हुजे खैरात हुजे नजर हुजे न्याज हुजे उर्स हुजे यारी हुजे बारी हुजे सब जायजा रुगो नियत या हुजे तमा जेको खैर कयो थम यो अल्लाह जे नाले ते कयो थम इन जो सवाब मुर्शिद हुसैन के पुजे अल्लाह जो कसम जायजा। अज सुबह का वठी दरगाह हालाणी ते 400 देगियूं लखियूं अल्हम्दुलिल्लाह घणियूं 400 देगियूं 400 जो 400 देगियूं अल्लाह जे नाले ते तो जे घर में आहे त हिलाल हां बाकी जे कदे के बियो करे त वो ना जा या तो शरीयत धारी किथां आ पर मां चवंदो तरसो इंशाअल्लाह ताला पटम साल में सुनी थी वेंदा इंशाअल्लाह शुरू थिया न हाणे 40 मां त हिन जी इंटरनेट ते ॾिठी त जो गुनो मरी वियो त उते सभु गॾु थिया जनाज़े में दुआ बीठा था करनि। चिमड़ियूं त भली जन सो अॻे ई नंढे हूंदे ॾींदा हुआ चिमड़ियूं हुनखे। और मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेकॾहिं तव्हांजे लाइ जनाज़े खां पोइ दुआ जाइज़ आहे त सुन्नत जमात वारनि जे लाइ छो जाइज़ कान्हे का अवांजा लाइ 40 करणु जाइज़ आहे असांजे लाइ छो जाइज़ करण के अवांजी शोहदाए कॉन्फ्रेंस करणु तव्हांजे लाइ जाइज़ आहे त आमना जे लाल जो मीलाद छो न जाइज़ आहे। अरे तूं मौन जूं ख़ुशियूं मल्हाईंदो आहे मौन जा ॾिहाड़ा मल्हाईंदो आहे असां हयात नबी जो ॾिहाड़ो मल्हाईंदा आहियूं।